कर तू सिंधी छा थो करें? जन्नत में वण पियो थो पोखियां। कहिड़ी जन्नत? ही धरती सिंध पंहिंजी जन्नत आहे न बाबा साईं। ही वण पोखबा, ही वण वॾा थींदा, माण्हू हिन वणनि जी छां में वेहंदा, हिननि वणनि में माखियूं थींदियूं, उहे माण्हू खाईंदा। मरण खां पोइ बि जे ही वण बीठो आहे, उनजी छां में केरु वेहे थो, उहा बि वॾी जन्नत आहे। उन खां अलावा हिन वणनि में जॾहिं ही वॾा थींदा त हिन वणनि में आखेरा ठहंदा, पखी विहंदा, पखी सुख वठंदा, उहो बि हिकिड़ो वॾो अफ़ज़ल सवाबु आहे। जॾहिं ही नवां वण पोखबा तॾहिं वणनि में वधारो थींदो न। हाणे गॾिजी सरजी पंहिंजी सिंध में इहा हिकिड़ी मुहिम हलाइणी आहे। अचो गॾिजी त हिकिड़ा वण पोखियूं। अंग्रेज़नि जे दौर में ही रस्तनि ते रोडनि ते वण हूंदा, माण्हू वेहंदा, आसाइशूं वठंदा हुआ, सुख वठंदा हुआ। हाणे ॾिसो कोन था थी असांजा भोतार, जागीरदार, ज़मींदार जेके बि रस्ते ते वणा वढराए ख़तमु करे छॾिया। अॼु त सोशल मीडिया जो दौरु लॻो पियो आहे। तव्हां वण पोखियो, वरी उन वणनि ते नज़र कयो, इनशा अल्लाह ताला हिन खे ताक़त ई न आहे जो असांजा वण वढे सघे। वण पोखण जो अगरि सवाब जी तव्हांखे ख़बर पए त तव्हां हंधि हंधि ते वण पोखियो। हीअ तोखे ख़बर आहे त जेके असांजा हीअ जेके मौसम जा जेके मसइला थी विया आहिनि, छाजे करे थिया आहिनि? इन्हनि जो बि वॾो कारण, वॾो सबबु वण आहे। वणनि जी घटिताई जे करे असांजी मौसम जी सूरत हाल बि ख़राबु थींदी थी। वणनि जी घटिताई जे करे बीमारियुनि बरियुनि में बि वधारो थो थिए। वण हिकिड़ी वॾी शफ़ा आहे। कर तू सिंधी मांखे बि हिकिड़ो वण पोखिणी त मां बि इन सवाब में शामिल थियां। हर को मसइलो ई कोन्हे, बिस्मिल्लाह करे हिन में मिटी विझ, इहो बि सवाबु आहे।